हाजी साहब छठे आया आयो छठे में मुलाज़िमनि जा जेके 500 का हज़ारे का तव्हांजो मोबाइल मिलियो आहे इन हवाले सां छठे वारे खे तव्हां मैसेज छा कयो था? छठे जिले में हारो गुच्छो मखली पूरो छठो ज़िलो सब मुलाज़िम रोड रस्तनि ते मर्द औरतूं पंहिंजे क़ाइदीन जो ॻाल्हाइण इस्तेमालु पंहिंजे मसइलनि पंहिंजे हक़नि ख़ातिर हे माण्हू सभु निकिरी पिया आहिनि। अञा बि गवर्नमेंट वटि टाइम आहे, 3 ॾींहं अञा गवर्नमेंट आहिनि त गवर्नमेंट नोटिस वठे, चीफ मिनिस्टर चीफ सेक्रेटरी वेहे उनखां सवाइ हेठि लेवल ते ॻाल्हियूं न थींदियूं जेसि ताईं मसइला हल न कंदा तेसि ताईं एहतजाज जारी रहंदो। बिलाल हाउस 6 अक्टूबर फैसले जो ॾींहुं, धरणे जो ॾींहुं, ताक़त जो ॾींहुं। मुलाज़िम इत्तेहाद, मुलाज़िम इत्तेहाद, मुलाज़िम इत्तेहाद। मरकज़ी सदर मरकज़ी चेयरमैन असांजो हाजी मोहम्मद अशरफ ख़ासकरी साहब खटे पहुची चुका आहिनि। साईं जिन जो शानदार इस्तक़बाल आहे, साईं जिन सां जेके आहिनि छठे ज़िले जा हज़ारे मुलाज़िमनि जो साथ आहे साईं सां, ऐं असांजो क़ाइद आहे इंशाअल्लाह मुलाज़िमनि जे जेको आहे मसइलनि ते जेको आहे कामयाबी मिलंदी ऐं इंशाअल्लाह 6 तारीख़ खां पहिरीं असांजा मसइला हल थींदा, गवर्नमेंट जेको आहे पंहिंजा ॻोल्हा खोलींदी इंशाअल्लाह। साईं जिन सां गॾु जेको आहे सैयद सरदार शाह जेको आहे सिंध एम्प्लॉइज अलायंस सिंध जो साईं जो मरकज़ी सदर आहे। साईं तव्हां छठे ॾींहुं आया आहियो, हिन हवाले सां छठे वारनि मुलाज़िमनि खे कहिड़ो मैसेज ॾींदा? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त असां अॼु चेयरमैन साहब सां गॾु छठे में पहुता आहियूं, तमामु सिंध जे जेके कारकुन आहिनि, जेके पंहिंजा एम्प्लॉइज आहिनि, सभिनि खे इहा गुज़ारिश आहे त 6 अक्टूबर ते पूरी स्टैंड सां गॾु जेको आहे कराची बिलावल हाउस पहुचनि ऐं पंहिंजा हक़ जेको आहे इंशाअल्लाह असां सिधी वठंदासीं। जेतोणी असां जेको आहे बिलावल हाउस ते धरनो जारी न कंदासीं। महिरबानी साईं। साईं गुलाम नबी चेयरमैन ज़िले जो आहे, साईं सिंध एम्प्लॉइज अलायंस जो, साईं छठे जे हवाले सां मरकज़ी क़यादत जी पहुती आहे, तव्हां जेको आहे हिन हवाले सां छा था चओ? तहे दिल सां मरकज़ी क़यादत जो शुक्रगुज़ार आहियां, ख़ुसूसन हाजी अशरफ ख़ासकेली ऐं साईं सरदार शाह जो ॿिन्हिनि जो तहे दिल सां शुक्रगुज़ार आहियां जिन असांजे ज़िले में जेके से आया आहिनि। ऐं वेलकम चवां थो, भलीकार चवां थो। ऐं छठो ज़िलो कराची जे वेझो हुजण जे नाते ऐं असांजा इंशाअल्लाह 6 तारीख़ हितां हज़ारनि जे तइदाद में माण्हू निकिरंदा जेके बिलावल हाउस जे अॻियां धरणो हणंदा। ऐं असां गवर्नमेंट खे ॿुधाइणु चाहियूं था त हिननि असांजे जोधनि जवाननि जिन जेको सो लीडिंग कनि पिया इन्हनि सां ॻाल्हियूं कनि, जेकॾहिं ॻाल्हियूं नथा कनि त इहो धरणो जेको 6 तारीख़ वारो बिलावल हाउस ते हूंदो, इहो लंबो धरणो हूंदो। असां पंहिंजा हितां बिस्तरा, पंहिंजा सामान, खाधे पीते जा राशन सभु खणी हलंदासीं जेसि ताईं नोटिफिकेशन नथो निकिरे, जेसि ताईं असांखे जेको सो पंहिंजी हिन महिनत जो सुलो नथो मिले, पंहिंजो हक़ नथो मिले, तेसि ताईं वापसी असांजी कोन्हे। महिरबानी साईं। छठे ज़िले में मरकज़ी क़यादत मरकज़ी चेयरमैन हाजी मोहम्मद अशरफ ख़ासकरी साहब जिन जेको पहुता आहिनि, उन सां गॾु सिंध रेवेन्यू एम्प्लॉइज अलायंस जेको आहे रेवेन्यू एसोसिएशन उन जा सिंध जा सदर साईं सैयद सरदार शाह जिन पहुता आहिनि, साईं वारनि सां गॾु इंशाअल्लाह छठे वारनि सां जेको आहे मुलाज़िम इत्तेहाद, मुलाज़िम इत्तेहाद, मुलाज़िम 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 सिंध एम्प्लॉइज अलायंस, सिंध एम्प्लॉइज अलायंस हाजी मोहम्मद अशरफ ख़ासकली, हाजी मोहम्मद अशरफ ख़ासकली हिते रख, हिते रख। मुलाजिम 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 इत्तेहाद, मुलाजिम इत्तेहाद। हक असांजो, हक असांजो, हक असांजो। हेल्थिया दोस्तन, हेल्थिया दोस्तन। अनवर जाकरो, अनवर जाकरो।
हाजी साहब, कदम बढ़ाओ हाजी साहब, मुलाजिम इत्तेहाद, अब आगे जगह चलो, आगे जगह चलो, आगे हलो, आगे हलो, आगे हलो। धरना होगा, धरना होगा, धरना होगा, धरना होगा, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, धरना होगा, धरना होगा, हिते रख, हिते रख, हक असांजो, हक असांजो, हक असांजो, हक असांजो, हक असांजो, हिते रख, धरना होगा, धरना होगा। वेलकम, 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 मुलाजिम इत्तेहाद, सिंध एम्प्लॉइज अलायंस, सिंध एम्प्लॉइज अलायंस, सिंध एम्प्लॉइज अलायंस, हक असांजो, हक असांजो, हक असांजो, मुलाजिम जा मसाला, ना मंजूर, ना मंजूर, ना मंजूर, ना मंजूर, ना मंजूर, ना मंजूर, जिंदाबाद, जिंदाबाद, जीना होगा, मरना होगा, धरना होगा, धरना होगा, जीना होगा, मरना होगा, धरना होगा, धरना होगा, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, जिंदाबाद, 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 रेवेन्यू इत्तेहाद, रेवेन्यू इत्तेहाद, मुलाजिम इत्तेहाद, सिंध एम्प्लॉइज अलायंस, सिंध एम्प्लॉइज अलायंस, कदम बढ़ाओ हाजी साहब, Go CM go! 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 हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। गिरती हुई दीवार को, गिरती हुई दीवार को, थोड़ा जगह से, थोड़ा जगह चलो, आगे थोड़ा जगह चलो। करे मुझे बच्ची, हाँ जी जी, जो ख्याल कर, हाँ जी, जिंदाबाद, हक असांजो, हक असांजो, हक असांजो, हक असांजो, हक असांजो, जिंदाबाद,
जिंदाबाद। हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। ना मंजूर, ना मंजूर, ना मंजूर, ना मंजूर।